Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरा से सांझी शाही बी ख़बर ॿुधी अथई न कमला ॿुधाए ख़ैर त आहे। माई अमीड़ा आहे न उहा बुकीअ जो छॾ ॾेई वई आहे। कमला इहा त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। अड़े साईं मां त चवां थो त घर घर ख़ुशियूं हुजनि। कुझु ॾिठे को वक़्तु गुज़री वियो आहे सदाईं जहिड़ा। पर इहो त ॿुधाए त कंहिंजे दड़ ते दोल वॼंदा। शाही ख़ुदि दुलाड़नि जे दड़ ते ता दूल वॼनी। कमला वे मूंखे ॻाल्हि सम्झ में न आई। फोग फ़कीर पंहिंजे घर में दौलत वॼाए कुंवार कंहिंजे घर में वेठल आहे जंहिंजी शादी कराईंदो। शाही अमीड़ा ऐं फोग फ़कीर आहे न पंहिंजे पुट राणे जी वड़ी शादी था कराइनी। राम 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 राम। वाकई कमला साईं ये त कलूड़ आहे मियां। वो नई नंढी छोकिरी घर में वेठी त उनजे मथां वरी ॿी माई आणींदो। उनजे मथां छा गुज़रंदो। धणी इहा ॻाल्हि त मूं बि माई अमीड़ा सां कई पर हुन चयो त इहो फ़ैसिलो बचल खान जो थियल आहे। शोभाड़े जी जेका धीउ आहे न बचल खान राणे जो उन सां निकाह थो कराए। कमला ॻाल्हि सम्झ में नथी अचे त बचल खान शोभाड़े खे ॾिनल ज़बान जी लॼ पियो रखे या जेके शामल खे धक लॻाइनि उन्हनि जो पलांद पियो करे। धणी इहे उन्हनि जा रंग इन में असांजो छा वञे। बसि रुगो इहो ॿुधाए त हलणो आहे या न। फोग फ़कीर जे कॾहिं ग़रीब आहे त छा थी पियो। आहे त असांजो न असां हुन जा हर हाल में हुन सां कमला गॾु गुज़ारींदासीं। पंहिंजी ख़ुशी सम्झी ख़ुशि थींदासीं सम्झी। सिक त सिक आहे कमला। मुर्शिद लतीफ़ जो बैत ॿुधो नथी त सिक सिक आहे सिक सिकणो त आन सुथड़ो। लिक लिक वठी लिक त खड़नि खे ख़बर न पई। वाह मुर्शिद लतीफ़ वाह। जल्दी तयार थी वठ हलूं। सुभाणे को मयाड़ न ॾेई विझे। आसूदो मल बि देरि सां आयो कमला देवी बि देरि सां आई। जल्दी तयार थी हलूं भाइनि सां भाव थियूं हली। हाजुर साईं हाजुर मां इजो थी तयार थी अचां हलूं था पोइ। भाई पानी तो प्यार। हाँ ॾियां थी। हाय हाय जे राणी जी जाइ ते न मुंहिंजा भाग खुलन हा। ऐं उते मुंहिंजो बि कुणो खुली पवे हा त मुंहिंजा बि नसीब खुली पवन हा। खबर ॾिसो पंहिंजे भाउ जा हाल ॾिसो। हिन जे दिलि में अञा था शादी जा गुल फुटनि। उहो बि कंहिं ॿिए जे लाइ न मतेरी जे लाइ। हाणे ॿुधा इहो माण्हू घर में विहारण जहिड़ो आहे। मतेरीअ खे ॾिसी करे की कथा साह थो पड़े। गाबे मुहांदो हिन निभागे जूं त सदाई मुंह में नज़रूं रहियूं आहिनि। अदा ख़बर ही पाण ॿिन्ही खे वेढ़ाइनि पिया। पाण ॿिन्हिनि खे कोन था विढ़ाइनि। तूं आहीं पे अपालो हिन घर में रहण जहिड़ो ई नहीं। असुल अहिड़ी थी कावड़ चइजो। अदा आउं हाणे तोखे चई बि कोन थो सघां। बस 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 अदा ख़बर मूं त माई मुमल जे बारे में पियो भाॼाई में तेरी हरू भरू पाण ॾे पई सम्झे। शर्म नथो अचे पराई न्याणियुनि में दीद अथई बिलियारो। तूं जो बायो कॾहिं बि कंहिंजे नज़र फिरी सघे थो। हिन खे माफ़ी ॾेई असां वॾी ग़लती कई आहे। ख़बर हाणे जेतिरो जल्दी थी सघे हिन खे हिन घर मां तड़े कढ न त मां हिन घर में कोन रहंदसि। अदाली मां उथी चवां थो उथी निकुर हिन घर मां हल हितां। अदा ख़बर उहा 10 लखनि वारी ॻाल्हि विसारे छॾी छा। 10 लख 10 लखनि जी ॻाल्हि करे मुंहिंजी सॼी कावड़ी ख़तम करे। बस बस बस। मतेरी मां तोखे छा चयो। हिन ख़बर जे दिल में अञा शैतान झुमर थो पाए। ऐं वरी तूं छा चयो। ख़बर त मुंहिंजो वॾो
पीर पोटरो आहे हाणे ॾिसो आहे फाल हाणे सम्झी वियसि त ही ख़बर कॾहिं बि मूंसां सचो कोन थो थी सघे। वो तॾहिं त चवां थो मतेली हिन निभागे मां हथ कढ ॿियो को मां जहिड़ो सोणो सेव तो 9 फुट जो चान हथ कर भलो जेके टाल कुल्हे ते पियो हुजे। बाबा सांवल सादिक अञा न आयो? बाबा साईं अची वेंदो चई त आयो आंसि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। बाबे बचल खाने जे सिर जो खैर हुजे। आबाद हूंदे सादिक बाबा आबाद हूंदे। वे हुकुम कयो बाबल साईं कीअं याद कयो अथव? बाबा सादिक हे जेको असां फ़ैसिलो कयो आहे इन जी त तव्हांखे ख़बर हूंदी। जी बाबल साईं समूरी ख़बर आहे। बाबा सादिक इहो अंदेशो यकीनी थी वियो आहे त इहो सोभारो ऐं करम खान शादीअ वारे ॾींहुं को न को गंद ज़रूर कंदा। इन करे तव्हांखे चऊं था त तव्हां सांवल सां गॾिजी ऐं पूरो ॻोठ साण करे इन्हनि ॿिन्ही जी इहा बणायल प्लानिंग ख़तम करे छॾींदो। ऐं मुंहिंजी इहा ख़्वाहिश आहे त भली धरती आसमान हिकु थी वञनि पर शादी ज़रूर थियणु घुरिजे। बाबल साईं तव्हां बेफ़िक्र थी रहो। करम खान आई न सोभारे में एतिरी हिम्मत ई न आहे जो वो तो हली असांजे ॻोठ में अची गंद कनि। छो त सादिक जी मार ख़बर न चार। पुट सांवल जी बाबा साईं। बाबा मां चाहियां थो त शादीअ जा 2 कार्ड हिकु करम खान ॾे ऐं ॿियो सोभारे ॾे ॾियारे मोकिलियो त जीअं उन्हनि खे बि शादीअ जे तारीख़ जी ख़बर पइजी वञे। सुभाणे इहो तानो न ॾियनि त बच्चल खान लोक खां लिकी वञी छोकिरीअ जी शादी कराई। ठीकु आहे बाबा साईं। सुभाणे करम खान ऐं सोभारे वटि कार्ड पहुची। बाबल साईं पोइ त इन्हनि ॿिन्ही जा चेहरा ॾिसण वटा हूंदा। मां बि इहो ई थो चाहियां सादिक त हू पंहिंजा होश हवास विञाए वेही रहनि ऐं ख़बर पइजी वञनि त बच्चल खान सां दुश्मनीअ जो अंजाम छा थींदो आहे। मां मरी वेंदी सही राणा। तुंहिंजी सोरठ मरी वेंदी जे करे तूं अञा बि शादी कई त। सोरठ जेकॾहिं तूं मरी वेंदी त जहिड़ो मां बि कोन रही सघंदुमि। जेको ज़हर तूं पी न उन मां थोरो मूंखे बि बचाए ॾिजां। किराणी कौन बचसा दर्द तने विच रो रो दम दे सा कौन बचसा। ओ मुझा बच्चा हाणे ज़हर जी का शहर में खोट जो हिकड़ी बोतल मां अधो अध करे पींदो घणई मिली वेंदो हलियो। ओ किराणी अॼुकल्ह ज़हर में बि मिलावट लॻी पई आहे। हिकु बोतल मां त इन्हनि ॿिन्ही खे असर ई कोन थी थिए। पोइ त न ही मरण जहिड़ा रहंदा न जीअण जहिड़ा। हा बाक़ी बोतल पीअण खां पोइ खुरड़ियूं ज़रूर हणंदा बसि दम कोन वेंदो। फुफड़ तोखे फुफी खे त मुंहिंजो दुख नज़र ई नथो अचे पर तव्हां तॾहिं मथो कुटींदो जॾहिं मुंहिंजो लाश मिलंदो तव्हांखे हिते। सिर्फ़ तुंहिंजो न मुंहिंजो लाश बि मिलंदो इन्हनि खे पोइ इन्हनि खे ख़बर पवंदी त औलाद जो दर्द छा थींदो आहे। छोरा ॻाल्हि त ॿुध असीं तुंहिंजा दुश्मन न आहियूं। हा न कोसी तुंहिंजी शादी था कराई। इहो बच्चल खान आहे वो तकड़ लायो वेठो आहे। वञी उन सां ॻाल्हा करे से तुकी। बच्चल खान खे ॿुधायां त वो मूंखे पादर हणे। अड़े छोरा हेॾा मरण जो ॻाल्हियूं करी होॾा पादरनि जे कोप जो ॻाल्हियूं करी। बाबा तो हिकिड़ी ॻाल्हि ते बि न बगरिया ने कुत्तीअ बि साह न मारे। न अदा लातू खाना यार बच्चल खान त ज़ुल्म पे तो करे। केड़ो ज़ुल्म? अदा या सोभारे वारी जेका छोकरी आ न
इन जो निकाह वरी फोग जे पुट सां थो कराए पियो। इहो त सरासर ज़ुल्म आहे। इन खां बहितर हो त तोसां निकाह कराए छॾे जा। अदारा तूं खाना बंदूक हणी से मां को एतिरो सफ़ा वेल ना छा जंहिं औरत खे मुंहिंजो दोस्त छॾे वरी मां हुन सां निकाह कयां। वाह साईं वाह। पर बचल खान जो इहो कदम सांवल जे पलाद में आहे। थोरो सोच ॾातू खाना जिन राणे जो मुमल सां निकाह थियो अदा पोइ त सोभारो खान हिते कंधु खणी घुमण जहिड़ो न रहंदी। उहे त सोभारे खे दुबे में बुॾी मरण घुर्जे। तूं छा थो सम्झी करम खान ऐं सोभारो खान बचल खान खे छॾींदा? ज़ाहिर आहे बचल खान हुननि जी इज़त लॼाईंदो त पोइ हू घुड़ियूं त हणंदा न। पर अॻियां बि बचल खान जहिड़ो हाथी अथनि हाथी सुठो वठ कोन ॾींदो न। अदा बचल खान भली हाथी हुजे पर तूं करम खान खे बि घटि न सम्झजां। विराणा इहो मलाखड़ो ॾिसण वटां हूंदो जोड़ ॿई बराबर आहिनि। पहिरीं महिल त बचल खान करे पियो ॾिसूं त हाणे ॿी महिल केर थो करे। हाँ बाबा ॾियो हवाल। बुके जूं रस्मूं थी वयूं? जी बाबा साईं कुंवार खे वनवा में विहारे आया। बाबा मज़ो त तॾहिं थींदो जॾहिं सुभाणे इहो शादीअ जो कार्ड सोभारे ऐं करम खान खे मिलंदो न त पंहिंजा होश विञाए वेहंदा। ऐं मां बि इहो थो चाहियां त हिन भेरे नाकाम न वञूं। हमेशा इहो करम खान गिदड़ वारियूं चालाकियूं करे वियो आहे असां सां। करम खान जी हर चाल खे नाकाम बणाइणो आहे जेसि ताईं मूमल ऐं राणे जी शादी नथी थी वञे ऐं जेसि ताईं राणो पंहिंजी मूमल वठी घर नथो वञे तेसि ताईं सांवल तुंहिंजूं अखियूं खुलियल हुजनि। तव्हां बेफिक्र रहो बाबा साईं। अॼु खां वठी राणे जी शादीअ ताईं मुझे लाइ निंड हराम हूंदी। जेकॾहिं हिन दफ़े बि करम खान असां सां का चाल खेॾी वियो ऐं असीं नाकाम थियासीं त हमेशा हमेशा जे लाइ ॻोठ वारनि जे नज़रुनि में किरी पवंदासीं ऐं जेका असांजी इज़त बीठल आहे उहा खाक में मिली वेंदी। बाबा साईं तव्हांजी जेका इज़त आहे न उहा इज़त ई रहंदी। मां तव्हांजी इज़त जे ख़ातिर पंहिंजी ज़िंदगी दाव ते लॻाए छॾींदुसि कुझु बि थिए पर आऊं पोइ हिते पेर कोन हटाईंदुसि बाबा साईं। तो मथां मूंखे फ़ख्रु आहे बाबा। तूं मुंहिंजो शान मान ऐं इज़त जो रखवालो आहीं।
बच्चल खान सुठो नाहे कयो। इन जो अंजाम तमाम बुरो निकरत हुई, तमाम बुरो। हुर तो पंहिंजी ज़िंदगी बचाइण लाइ मुंहिंजी ख़ुशियुनि जे मथां डांडो जो रखियो आहे। जीअं मुंहिंजो अंदर जले पियो, ख़ुदा कंदो तुंहिंजी ज़िंदगीअ में बि ईअं ई बाहि ॿरंदी। भाॼई तूं मूंखे बदुआऊं न ॾे। इहो रिश्तो बाबा अम्मा बाबे बचल खान जी रज़ामंदीअ सां थियो आहे। इन में मुंहिंजो को बि हथ न आहे। जेकॾहिं तूं चाहीं हा त ही शादी न थिए हा, पर तोखे इहो ई ख़ौफ़ हो मत सामल जी ज़िंदगी में मुमल न अची वञे। इन करे तूं पंहिंजी ख़ुशी बचाइण जे लाइ मुमल खे राणे जे कंधे में हणी छॾियो ऐं मुंहिंजी ज़िंदगी बर्बाद करे छॾी। भाॼई जेकॾहिं तूं ऐं मुमल चाहियो न त तव्हां ॿई ज़िंदगी ख़ुशी ख़ुशीअ सां गुज़ारे सघो थियूं। जेकॾहिं तुंहिंजो इहो ई रवैयो रहियो त तव्हां ॿिन्ही जी ज़िंदगी त ज़हर बणिजी वेंदी। मूंखे सिर्फ़ एतिरो ॿुधाए, तूं सावण जी ज़िंदगी में ॿी औरत खे बर्दाश्त कंदी आहे? भाॼई जेकॾहिं सावल जे नसीब में ॿी का औरत लिखियल हूंदी न त मां उनखे ख़ुशी ख़ुशी क़बूल कंदसि। ख़ुदा कंदो सावण जी ज़िंदगी में हिकु औरत न पर ॿ औरतूं ॿियूं ईंदियूं ऐं उन ॾींहुं मां तोखां पुछंदसि त पंहिंजे मुड़ुस जी ज़िंदगी में ॿी औरत खे बर्दाश्त करणु केॾो मुश्किल हूंदो आहे। अॼु हिन दिलि खे तो ॾुखायो आहे, हिकु मासूम जी ज़िंदगी खे तो बर्बाद कयो आहे। ख़ुदा कंदो कि तूं बि ज़िंदगी में कॾहिं सुख न माणे सघंदी आहे, ख़ुशियुनि जे लाइ तरसंदी आहे, पर हू तुंहिंजे नसीब में कॾहिं बि न थींदियूं और कॾहिं बि न हूंदियूं। मालिक तूं रहम कजाए। तूं त गवाह आई न, मुंहिंजे दिल में कॾहिं बि कंहिंजे घर बर्बाद करण लाइ का खोट नाहे। मूं त नेक नियतीअ सां ही कमु कयो आहे। हिननि जी ख़ुशियुनि पारत आहे। हिननि जो घर आबाद करण तुंहिंजे हथ में आहे। हिननि जी ज़िंदगीअ में कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न अचे। अल्लाह साईं हमेशा ख़ुशियूं शामिल कजाए। बचल तो ही दावतनामो मोकिले पंहिंजे मौत खे दावत ॾिनी आहे। इहा शादी मां हरगिज़ थियणु कोन ॾींदुसि। या त तुंहिंजे लाश मथां गुज़रंदुसि या पंहिंजो सिर खणाईंदुसि, पर पंहिंजी इज़त ते इहो दाग लॻण कॾहिं बि कोन ॾींदुसि। छो त मुंहिंजो नालो करम खान आहे, करम खान। ऐं करम खान जे कहर खां अॼु ताईं केर बि बची नाहे सघियो। त बचल तूं कीअं बचंदे? हमार सोरठ जिंदा रही कोन सघंदी। जेकॾहिं न सोरठ ख़ुदकुशी कई ऐं ज़हर पीतो त उनजी मौत या ज़िम्मेवार तव्हां ॿई हूंदो। हाय रे हाय अब्बा, काल तेड़ी कर जो इतबार में अचे न। पंहिंजो पाण खे मारण को सवलो आहे। हाणे या ज़हर खाईंदी ऐं मरंदी ना भाई। ॿ टे ॾींहं रोईंदी रणदी मथो पिटींदी वरी साॻी सवली थी वेंदी हली। अहिड़ा किसा मूं घणा ॾिठा आहिनि। अड़े छोरा पाण तोखे ख़ुशि थियणो खपे। टी शादी थी थिए, माण्हू त शादियुनि लाइ वतंदा आहिनि बासूं बासींदा। तोखे त सॾु करे था ॾियनि रिश्तो। मां पंहिंजी ज़िंदगी में ख़ुशि हुयसि बाबा, पर तव्हां मुंहिंजी ज़िंदगी अज़ाब करे छॾी आहे। मूंखे इहो ॿुधा, पहिरीं तो वटि आहे छा? हा, पिन ते वक़्तु पियो गुज़रे, पिनी खाई, केॾी महिल टुकर मिले केॾी महिल न मिले। ऐं हाणे त तूं लखनि में खेॾंदे, सॼो पैसो तुंहिंजे हवाले। घणो ख़ुशि न थी अम्मा,
बचल खान इहा शादी पंहिंजो पलांद पूरो करण लाइ पियो कराए ऐं सोभारो पंहिंजी धीउ खे ॾाज में सिर्फ़ु मौत ॾींदो। अड़े जेकॾहिं हुनखे मौत मिलियो तॾहिं बि तुंहिंजी त जान आज़ाद थी पवंदी न। वाह 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 वाह, तव्हां छा था सम्झो? जेको पीउ पंहिंजी ज़िद जे करे पंहिंजी धीउ खे मारे सघे थो उहो मूंखे छॾींदो? अड़े अब्बा, इन खां अॻु जो सोभारो इहो कदम खणे न, बचल खान इनखे पूरो करे छॾींदो। पोइ त बा तुंहिंजी ईद ई ईद आहे। ऐं पोइ कोसी ते रहंदासीं छा? न न, असीं बि उते हली रहंदासीं। हा, पंहिंजी औलाद जी ख़ुशियुनि खां वधीक तव्हां ॿिन्ही खे मिल्कियत आहे। पर तव्हां ॾिसजो अमा, तव्हांजे हिसे में रुगो ॾुख ई सूर ईंदा। हा, करम खान दावत सुभाणे जी हुई, तूं अॼु कीअं पहुची वएं? बचल तोखे मां इहो ॿुधाइण लाइ हिते त सुभाणे शादीअ में कुर्सियुनि, खटुनि, कनातुनि ऐं शामियाननि बजाए पट ते तॾे विछाइण जो बंदोबस्त करे छॾिजांइ। ऐं ॿी ॻाल्हि त जानिन जे बदिरां कांधी घुराइजां त तुंहिंजे लाइ भलो थींदो। ऐं ॿियो त कब्रिस्तान कुझु माण्हू मोकिले 3 कब्रूं खोटराए छॾिजांइ, हिकिड़ी खोट लाइ, ॿी कुंवार लाइ, 3 त पाण सम्झी हूंदी, ऐं 3 पंहिंजे लाइ। किथे ईअं न थिए जो कब्रनि खोटण वारा कब्रूं देर सां खोटनि ऐं तव्हांजा लाश धप करे वञनि। हा करम खान, सुभाणे मौत सुभाणे बचल खान जो न तुंहिंजो ऐं सोभारे जे इज़तुनि जो थींदो। बचल उहे मुड़स ई मरी आ जेके करम खान जी इज्जत जो जनाज़ो कढनि। इहा तुंहिंजी हसरत सुभाण के ॾींहं में पूरी थी वेंदी करम खान, सुभाण के ॾींहं में। बचल जेकॾहिं मुड़स माण्हू आहीं न त सुभाणे मुड़स माण्हू थी ॾेखारजांइ। जेकॾहिं पंहिंजे पीउ जो सॻो पुटु आहीं न त सुभाणे मोमल जो निकाह करे ॾेखारजांइ, न त पोइ त तूं पाण सम्झी थो। करम खान, या ख़बर त सुभाणे के ॾींहं में पवंदी केर पंहिंजे पीउ जो सच्चो पुटु आहे। सुभाणे ठीकु आहे, सुभाणे बि परे न आहे, ॾिसी वठंदासीं। गाॾी खोलियो। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।